उन ने क्यों न जा अमल साले ने चार वारी जे दरे वांगुर त जीअं चार जो दड़ो बारीअ जो दड़ो हवा जी करे ज़रा ज़रा थियो मुशरिक जे पूरी ज़िंदगी जी इबादत उन जूं नेकियूं न जा अमल साले इसराफील जे फूक सां ज़रा ज़रा थी वेंदा क़यामत जे ॾींहुं आमाल नामे में हिकिड़ी बि नेकी न हूंदी। वरी 18 सिपारे सूरत नूर में अल्लाह ताला इहो ई मसलो समझाइण जे लाइ वरी हिन नमूने सां मिसाल ॾेई करे समझायो। फरमाई वल्लज़ीन कफ़रू आमालुहुम कसराबिन बिकिया। अल्लाह से फरमायो मुशरिक जी पूरी जिंदगी जी इबादत उन जूं नेकियूं न जा अमाल साले करुण वांगुर अथव। सख्त गर्मी हुजे टाक मंझंदि जी हुजे हिकिड़ो उन्हारो ऐं प्यासो माण्हू खां पिया बाल बरपट में वञे पियो त परे खां पाणी जा तलाव ॾिसण में आयसि। गर्मी में मंझंदि जो माण्हू रोड ते बीहंदो नी त पाणी ॾिसण में या डेरा मुराद खां परते सिबी वेंदो बरपटा मंझंदि जो ईअं बीहंदो त तव्हांखे पाणी ॾिसण में यहसबुहु ज़मआनु माआ। उन्हारे ऐं प्यासे माण्हू ईअं सम्झो त शायदि पाणी आहे पर हत्ता इज़ा जाअहु लम यजिदहु शैया। वेझो जो आयो त पाणीअ जो ढुक बि कोन हो उन में तड़पी तड़पी मरी वियो। अल्लाह से फरमायो मुशरिक जी पूरी जिंदगी जी इबादत उन जूं नेकियूं न जा अमाल साले नेरुन वांगुर अथव। जंहिंखे प्यासो माण्हू पाणी पियो सम्झे पर हकीकत में पाणी हुयो कोन। ही वेचारो भी खुश पियो तो थी त मां नमाज़ूं भी पढ़ां थो तिलावत भी कयां थो जिक्र भी कयां थो दुरूद भी पढ़ां थो तहज्जुद भी पढ़ां थो मिलाद भी मल्हायां थो पर कुरान तो फवजदल्लाह इंदहु फवफ़ाहु हिसाब। क़यामत जे ॾींहुं जॾहिं हिन जी अल्लाह जे आॾो पेशी थींदी इन जो हिसाब किताब वरितो वेंदो त शिरक जे करे सारा अमल चट थी वेंदा साम्हूं हिकिड़ी बि नेकी ॾिसण में न ईंदी। अञा न सम्झे। वरी 17 सिपारे सूरत हज में अल्लाह ताला इहो ई मसलो समझाइण जे लाइ वरी हिन नमूने सां मिसाल ॾेई करे समझायो। फरमाई वमन युश्रिक बिल्लाह फकअन्नमा खर्र मिनस समा। रब फरमायो जा मां रब जी ज़ात सां ॿिए भाईवार बनायो सिर्फ जुबान सां ईअं चई त रब भी रब आहे पर ही पीर फ़कीर भी घटि कोन्हनि ही भी कमाए सुतान। अल्लाह हिननि खे भी पंहिंजो कुझु वंड ॾिनो आहे असांजी ॿुधे कोन थो पीरनि फ़कीरनि जी मोटाए कोन थो। कुरान तो फ़मजईं चयो फकअन्नमा खर्र मिनस समा ॼण त आसमान खां हेठि किरी पियो। हेठि जो किरियो त ॿूटियूं ॿूटियूं थी वियो ज़रा ज़रा थी वियो फतख़्तफ़ुहु तैर को कांव बाज़ गिजूं कुता बिला उन जे ॿूटियुनि ऐं हॾनि खे चूसे खाई विया। बाक़ी जेके ज़रा बचस औतावी बिहरी हवा जो आई त बाक़ी ज़रा भी उॾामी
رب فرمایو جاما رب جی ذات سبے کے بھائی وار بنایو جگ آسمان کا ہیٹ کریں تباہی برباد تھیو کاش ہے کھانو بچے اساں جا حضرت سے بیروارا رحمت اللہ علیہ اللہ انہاں جی قبر تے کروڑا رحمت نازل فرمائے سائیں جنوری ہن نمونے سا مثال دے کرے سمجھائندہ فرمائندہ کافر جو مثال دورنڈر مائی وانگر جہاں جو مرس مری بیو 4 مہینہ ڈانیاں عدت جا پورا کہیں وہ باہرن چاچن مامن منتو کرے نکاح کرائیس نکاح کرے نہ پہی چاہوں سا گو پو مرس کمی دی